नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त सैयद ज़फर शाह सनाई ऐं उन जे साथियुनि पारां सिंध जे क़दीमी क़ौम मलाह برادري जे 13 ॾिणनि जूं 30 सालनि खां वधीक पुराणियूं क़बरुनि मां टाउन अमले जी मदद सां लाश कढी ॿिए हंधि इज्तिमाही तौर ते खॾ खणी दफ़न करण वारे वाक़िए जे ज़िम्मेवारनि खे पुलिस पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मलाह برادري ڀرياسٽي जे शहरनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि एडवोकेट निसार अहमद मलाह, मौलवी सिकंदर अली ताहिरी, नज़ीर अहमद मलाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हायर सेकेंडरी स्कूल खां ڀرياسٽي प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। जंहिं बाद रैली में शरीक माण्हू प्रेस क्लब आॾो सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त ही त हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे जंहिंजी का तशबीह नथा ॾेई सघूं त ही जेको कुझु कयो वियो आहे इहा आम शइ त कान्हे का। केरु आहे धरतीअ ते हिन दुनिया में कहिड़ो इलाइक़ो आहे जिथे ईअं थियो हुजे त 40-50 साल खां जेके धरतीअ में आरामी आहिनि हुननि जूं हॾनि जूं मुठूं बचियूं आहिनि, हुननि जो गोश्त ख़तमु थी वियो आहे, उन्हनि खे खोटे उन्हनि जा हड़ा कढी ॿिए पासे खणी वञनि। इहा छा इहा को सिंधी क़ौम जी ज़लील न आहे, इहा त मल्हाइण सां गॾोगॾु सॼी इंसानियत जी तज़लील आहे ऐं असांजे हिन धरतीअ जी फ़िक्र जी तज़लील आहे। इहा लतीफ़ सरकार जे फ़िक्र जी तज़लील आहे। उन खे नुक़सानु आहे त हीउ अमल जेको आहे असांजी क़ौमी ॿधीअ जे लाइ, असांजे हिकिड़े वजूद जे लाइ हीउ अमल जेको आहे इंतिहाई ख़तरनाक आहे। इहो नुक़सानु ॾींदो आहे हिन असांखे। असां घुर कयूं था ख़ुदारा पाकिस्तान गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट ऐं जेके बि स्टेक होल्डर दोस्त आहियो ऐं ज़िम्मेवार हिन मुल्क जे हालतुनि जा, उहे हिननि शयुनि खे कंडेम कनि, हिन शइ खे रोकनि ऐं हिन शइ जे ज़िम्मेवारनि खे केफ़िरे किरदार ते पहुचाइनि, उन्हनि खे सज़ाऊं ॾियनि कानून मुताबिक़। जेको ज़फर शाह सनाई आहे उन सां गॾु टाउन अमलो ऐं उन सां गॾु जेके ॿिया मलूक शाह ऐं ॿिया जेके ज़िम्मेदार माण्हू आहिनि उन्हनि जेको आहे यज़ीदी किरदारु अदा कंदे हीउ ग़लति ऐं कुधो कमु कयो आहे। ऐं असांजो जेको पाकिस्तान जो आर्टिकल 14 आहे उन खां पोइ असांजो जेको क़ुरान शरीफ़ में लिखियलु आहे, असांजे नबी साईं जो आख़िरी ख़ुतबो आहे त सभु ज़ातूं जेके आहिनि बराबरि आहिनि। असां पहिरियां मुस्लमान आहियूं, पोइ इंसान आहियूं, पोइ ज़ातियूं आहिनि। हिन जेको ज़फर शाह जेको आहे सनाईअ किरदारु अदा कयो आहे उहो इंतिहाई किरियल ऐं कुदो अमल आहे। न सिर्फ़ु असां जेको आहे ज़ात ऐं सिंध ऐं सिंधी ज़बान या मुस्लमाननि जो, पर पूरी दुनिया में इंसान ज़ात जो नालो ख़राबु कयो आहे। ऐं असां जेको आहे सिंध सरकार सां गॾु पाकिस्तान जेको आहे हुकूमत खां, ऑनरेबल हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साहिबान खां घुर था कयूं त जेको जामशोर जो SSP आहे उनखे सस्पेंड कयो वञे ऐं उन खां पोइ जेको आहे जुडिशल इंक्वायरी जेको आहे विहारे उन्हनि जे जेके इन्वॉल्व आहिनि ज़फर शाह उन सां गॾु जेको टाउन जो अमलो आहे उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। एतिरा जेके 7 मर्द अलाए 7 औरतूं जेको ॿुधाइनि था दादे वारा जेके कढी क़बर मां कढी ॿाहिरि वरी हुनखे वरी ॿोरी में विझी ऐं वरी फिटियो कयो वञे, इहो असां मुस्लमाननि जो कमु न आहे। हे दादे वारा जेको ॿुधाइनि था सैयद आहे, सैयद त आल रसूल जो आल जो आहे, आल त महिरबान हूंदी आहे, रहमदिल हूंदा आहिनि। मुंहिंजे मदीने वारे साईं त समूरनि जे मथां हथु रखियो, अहिड़ो हथु रखियो न जो ग़ैर मुस्लिम जेके आहे महबूब जो अख़लाक ॾिसी मुस्लमान थियनि पिया। हे त बद अख़लाक़ी जेकी कई वई आहे त हुनखे क़बर मां कढियो वियो आहे त भिटाई त धां कई त सारी राति सुभाणे जागी जन यादि कयो। उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटी बि लथो मान, कोड़े कन सलाम अची आतण तन जे, जिन खे ॿाहिरि कढियो वियो आहे कि कलमे वारा आहिनि, कलमे सां गॾु ज़िक्र वारा हूंदा, को कमु कंदा जो उथंदे वेहंदे कहिड़ो बि गुनाहगार मुस्लमान आहे, उहा रब जी मर्ज़ी आहे, बचकण वारो करीम रब आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।